मुंहिंजो आवाज़ु ॿुधण में अचे थो? मुंहिंजो आवाज़ु ॿुधण में अचे थो? तव्हांजो स्वागत आहे। मुंहिंजो आवाज़ु अचे थो ॿुधण में न? टाइम त थी वियो आहे, मां थोरी देरि में शुरू कयां थो। मां बंसी धामेजा तव्हां सभिनी जो अॼु जे सिंधी ग्लोबल सिंधी जंक्शन पारां आयोजित फेसबुक लाइव टाइप में तव्हां सभिनी जो स्वागत कयां थो। मां शायदि 5 दफ़ो तव्हांजे साम्हूं अची रहियो आहियां। मुंहिंजी आदत टाइम सां शुरू करण जी आहे, पर जनरली ॾिसूं था। मां शुरूआत कंदुसि। कोरोना जो पीरियड हली रहियो आहे त सभई पंहिंजनि पंहिंजनि घरनि में बंदि आहिनि, त मूंखे त कॾहिं लॻंदो आहे कि ॿाहिरि जानवर ऐं पखी त खुले आसमान में आहिनि, असां पंहिंजनि पंहिंजनि पिंजरनि में बंदि आहियूं। पर जहिड़ा हालात आहिनि उन हिसाब सां हलिणो पवे थो। ऐं हीअ बि तमामु सुठी शुरूआति थी आहे कि फेसबुक ते लाइव प्रोग्राम्स अचनि था। ऐं हिन पीरियड में मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। असां सिंधी घणेई सिंधी एसोसिएशन्स आहिनि, ॾाढियूं एक्टिव आहिनि। ऑलमोस्ट सॼो ॾींहुं कुझु न कुझु प्रोग्राम हलंदो रहे थो ऐं माण्हू ॾिसनि था। ऐं अॼु जे प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे भॻवानु श्री झूलेलाल कथा। थोरो मां ॿुधाइणु चाहींदुसि त मां इन्हीअ ते कीअं पहुतो आहियां। राजीव चंदीरामानी ऐं महेश हिंगोरानी ही आईपैक्स में झूलेलाल कथा कंदा अचनि था, त मूंखे हिननि हिकु दफ़े इनवाइट कयो। साल खनि पहिरीं जी ॻाल्हि आहे, साल न थियो हूंदो अञा। त मूंखे हॉल में प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो हुअऊं, त मूंखे चयूं अचो। त मां वियुसि हुते। त तॾहिं मूंखे मन में वीचार आयो। मां हींअर 80 मई में पूरा कया आहिनि, त मतिलबु 79 खां वधीक मुंहिंजी उमिरि उन वक़्तु हुई। ऐं मूंखे पंहिंजे इष्ट देव झूलेलाल जे बारे में का ॼाण कान हुई, एक्सेप्ट जेको असां ही फ़ोटोग्राफ या मूर्तियूं असां ॾिसूं था मंदरनि में। इन्हीअ खां सवाइ मूंखे कंहिं बि क़िस्म जी ॼाण न हुई त असांजी झूलेलाल जी ज़िंदगी कीअं रही, छा कयो, छो असां उन्हनि खे पूॼूं था। तॾहिं मन में वीचार आयो कि जॾहिं मूंखे ॼाण त हुजणु खपे न, त मां झूलेलाल जे बारे में गूगल ते पढ़णु शुरू कयो। ऐं उतां थी आयुसि त दिमाग़ में झूलेलाल साईं जो घुमे ई पियो। शायदि झूलेलाल ई मन में वीचार जॻायो हूंदो। उन वक़्तु मां कुझु लिखी रहियो हुयुसि। 2-3 ॾींहंनि खां पोइ राजीव जो फ़ोन आयो। त राजीव पुछो, भई पूरो कमु थी वियो पूरो? मां चयो हा, कमु त पूरो थी वियो। त राजीव चंदीरामाणी चयो, तूं झूलेलाल ते कयो न कुझु? मुंहिंजे दिमाग़ में उहा ॻाल्हि पहिरीं हले पई। शायदि झूलेलाल ई मन में वीचार जाॻायो हूंदो। पोइ मां झूलेलाल जे बारे में पढ़णु शुरू कयो। कुझु किताब इकठा कया, गूगल ते सर्च कयो। मन में त कॾहिं वीचार अचे पियो त वञी जेके आस्थान असांजे झूलेलाल सां जुड़ियल आहिनि पाकिस्तान मां वञी ॾिसी ऐं कुझु तहक़ीक़ात करे अचां, पर पॉसिबल न आहे। पोइ मूं लिखणु शुरू कयो। गूगल ते काफ़ी अलॻि अलॻि माण्हुनि अलॻि अलॻि तरीक़े सां लिखियलु आहे, छाकाणि त झूलेलाल खे हिंदू बि पूॼनि था ऐं मुस्लमान बि पूॼनि था। किन किन मुस्लमाननि उन अलॻि पंहिंजे आस्था खे मतिलबु जाइज़ ठाहिराइण जे लाइ कुझु अहिड़ो कुझु लिखियलु आहे जंहिंसां मुंहिंजो इत्तेफ़ाक़ न आहे। त
त मूं कुझु किताब पढ़ी ऐं झूलेलाल जी पूरी जेका नंढे हूंदे ॿारनि खां वठी करे ऐं कीअं उन्हनि शरीर छॾियो अंत ताईं मूं उहो किताबु लिखियो आहे, पर कोरोना जे करे छपिजी कान सघियो, वरी ॾिसंदासीं अॻिते ईंदो। त मां हाणे उन जी शुरूआति कंदुसि। छपाईंदो मां किताब हमेशह जून में छपाईंदो आहियां, छाकाणि त इहे जेका आहे न मूंसां साण विमला, इन जो जनमु ॾींहुं ईंदो आहे 5 जुलाई जो। त जॾहिं खां हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो कयो 2016 में, त हर साल कुझु न कुझु किताब मुंहिंजा छपिजी ईंदा आहिनि, हिन जो जनमु ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं मां हिनखे तोहफ़े तौरु पेश कंदो आहियां, पर हिन साल न थी सघियो। त मां शुरूआति कयां थो झूलेलाल जी कथा जो। जय झूलेलाल सां असां चवंदा त आया आहियूं, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा ॿेड़ा पार। त मां किताब ते बेस करे मां तव्हांजे साम्हूं थोरा वीचार रखंदुसि। त हिंदुनि जो राॼु हूंदो सिंध में, हिंदू ई हूंदा। असांजी सभ्यता तमामु पुराणी आहे, सभिनी खे ॼाण आहे ऐं तमामु रिच सभ्यता आहे। ख़ुशहाल असांजो मुल्क हुयो, सिंध खे मां मुल्क पंहिंजो सम्झंदुसि। उते ई वेद बि उते लिखिया विया ऐं तमामु रिच असांजी हेरिटेज आहे, पर असां सभु उहे विसारे चुका आहियूं। उन जा कारण आहे ग़ुलामी। बेसिकली ग़ुलामीअ जे करे ई सॼो असांजे सभु वीचारनि में बदिलाव अची वियो, सभु कुझु अची वियो। मां उन में न वेंदुसि छो ऐं कीअं। मुस्लमाननि जो राॼु हूंदो हो सिंध ते। आख़िरी राजा ॾाहिर हो। राजा ॾाहिर ॾाढो बलवान होशियारु हो। तुर्क ऐं अरब ॿई सिंध ते हमला कंदा रहंदा हुआ। उन जो कारण जेको हुयो त सॼो वापारु सिंध मां थींदो ऐं सिंध तमामु ख़ुशहाल हो, सभु कुझु हुयो हुते। त हमला त थींदा रहिया, कोई हाराए कान सघियो कंहिंखे बि। राजा ॾाहिर लास्ट राजा हो। त मोहम्मद बिन क़ासिम 712 में ज़बरदस्त तयारीअ सां हमिलो कयो। हुन कुझु लोकल खे बि जोड़ियो, हर कंहिं क़िस्म जीअं जयचंद हर युग में थियनि था। त हुन जी तयारी तमामु ज़बरदस्त तयारीअ सां हिन हमिलो कयो ऐं राजा ॾाहिर जी मौत थियो। मौत जे बारे में बि मुख़्तलिफ़ वीचार आहिनि, कुझु लिखियलु आहे। के त चवनि था अरोड़ जे जंग में हाथीअ तां किरी पियो, हाथी भॼी पियो ऐं उते थियो। ऐं के ईअं चवनि था की मोहम्मद बिन क़ासिम जा के सिपाही हुया, टिन ज़ालुनि जो वेश धारण करे राजा ॾाहिर जे महल जे ॿाहिरि अची राति जो ॿाॾाइण लॻियूं की असांजी इज़त ख़तरे में आहे, असांजी जान ख़तरे में आहे, मोहम्मद बिन क़ासिम जा सिपाही असांखे मारे छॾींदा, असांखे बचायो वग़ैरह वग़ैरह। त राजा ॾाहिर खे हुन ते तरस अची वियो ऐं उहो किले खां ॿाहिरि आयो। ॿाहिरि आयो त ही त सिपाही हुया, हिननि पंहिंजा हथियार कढिया ऐं हमिलो कयो। राजा ॾाहिर ॾाढी बहादुरीअ सां मुक़ाबिलो कयो, पर पाण खे बचाए कोन सघियो। मुंहिंजो पंहिंजो रायो जेको आहे, इहा सियासत ईअं नथी चए की राजा खे अकेलो अचणु खपे ऐं जॾहिं के हमला थींदा रहंदा हुया। ख़ैर एनीवे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी फितरत थिए थी ऐं कॾहिं माण्हू क़दम खणे थो। पर इन सां थियो छा कि राजा ॾाहिर जे मौत सां मुस्लमाननि जो राॼ जी शुरूआति सिंध में थी ऐं मुस्लमान राॼ कंदा रहा जॻह जॻह ते अलॻि अलॻि। क़रीब इन्हीअ जे 250 सालनि खां पोइ ईसी सन 950 में ठठे में, ठठो हिकिड़ो सभिनी खे ख़बर हूंदी, ठठे में मिर्क शाह जो राॼ हो। मिर्क बादशाह कननि जो कचो हो, ॿियनि जे ॻाल्हियुनि में अची रहंदो हो। त उन जे वक़्त में मौलवियुनि ऐं काज़ियुनि जी वधीक ठठे में हलणु लॻी, हिंदुनि खे परेशान करणु लॻा, हिंदुनि खे ज़बरदस्ती मुस्लमान बि ठाहिणु लॻा ऐं मौलवियुनि ऐं काज़ियुनि मिली करे
मिल्क बादशाह खे कुझु पढ़ायो पंहिंजे हिसाब सां कि तव्हां मुल्क में हिकु ई धर्म हुजणु खपे। ॿिनि धर्मनि जे हुजण सां माण्हुनि में वेर थिए थो, झेड़ा झटा वधीक थियनि था, झगड़ा थियनि था। त हिकु ई धर्म हुजे ऐं इस्लाम हुजे। ऐं तव्हां उनखे मिल्क बादशाह खे सम्झायूं जे तव्हां इस्लाम जी ख़िदमत कंदा त तव्हांखे बिश्त मिलंदो, सुर्ग मिलंदो। जे तव्हां इस्लाम खे वधाईंदा त इहा इस्लाम जी ख़िदमत आहे, उन में तव्हांखे सुर्ग मिलंदो। हू मिल्क हिननि जे ॻाल्हियुनि में अची वियो। हुन छा कयो, ठठे में पढ़ो घुमायो, ऐलान करायईं त हफ़्ते जे अंदरि सभई हिंदू जेके आहिनि उहे इस्लाम क़बूल कनि, जणिया पाइण छॾनि, चोटी कटाइनि ऐं इस्लाम क़बूल कनि हफ़्ते जे अंदरि, न त मुल्क छॾे हलिया वञनि। ऐं जे मुल्क छॾे न वेंदा त उन्हनि सां छा थींदो उहा उन्हनि खे ख़बर आहे। जॾहिं इहो ऐलान थी वियो त हिंदू काफ़ी घबराया बि, दहशत में अची विया। सची ॻाल्हि इहा आहे। किन त चयो असां न कंदासीं, असां जान ॾींदासीं एंड ऑल दैट, थिए थो, धर्म असां न मटाईंदासीं। पर मुखी ऐं पंचनि पाण में कुझु सलाह कई त मूंखे चयो असां में विढ़ण जी ताक़त आहे कान, असां मिल्क शाह सां विढ़ी न सघंदासीं। जे इहो क़दम खणंदासीं त ख़तमु थी वेंदासीं। तंहिंखां ईअं आहे कि पहिरीं हिकु दफ़ो हली करे मिल्क शाह खे कुझु पंहिंजा वीचार रखूं, सम्झाइण जी कोशिशि कयूं ऐं पोइ ॾिसंदासीं कि छा थो थिए। त इहो सोचे पंच ऐं मुखी सिफ़ सालार पिया। सिफ़ सालार खे वञी पंहिंजी अर्ज़ु ॿुधायूं भई असां मिल्क शाह सां गॾिजणु चाहियूं था। मौलवी ऐं काज़ी इन जे ख़िलाफ़ु हुया, उहे न पिया चाहिनि कि मुलाक़ात थिए। पर सिफ़ सालार खे लॻो इहो त जाइज़ आहे, मिलण में को हर्ज न आहे। त सिफ़ सालार मुखी ऐं पंचनि खे वठी बादशाह वटि वियो दरबार में। त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो कि हिंदुनि जा लीडर्स आया आहिनि मां वटि, उन्हनि जा नेता मूं वटि आया आहिनि, मुखी आयो आहे, पंच आया, ॾाढो ख़ुशि थी वियो। पोइ बादशाह चयो ॾिसो भई ॻाल्हि इहा आहे, ॿिनि धर्मनि जे हुजण जे करे झेड़ा झगड़ा वधीक थियनि था ऐं कमु करण में ॾुखियाई थिए थी, अमन चैन क़ाइमु करण में मुश्किल थिए थी। ऐं तव्हांजो धर्म तमामु पुराणो आहे, असांजो धर्म नओं आहे, असांजो धर्म सुठो आहे। त मां चाहियां थो त मुल्क में इस्लाम ई हुजे ऐं तव्हां इस्लाम क़बूल कयो। त मुखी ऐं पंचनि ॾिठो भई हीअ त मञींदो काई ॻाल्हि कान्हे, छाकाणि त वज़ीर बि उते चयो कि बादशाह त बिल्कुलु ठीकु चई रहिया आहिनि, बिल्कुलु सही चयो आहे, हिकु ई धर्म हुजणु खपे ऐं तव्हां इस्लाम क़बूल कयो। त मुखी ऐं इन्हनि सोचे करे चयो भई हिन खां कुझु त मोहलत वठूं। त मुखीअ चयो कि असांखे 5 ॼणा जे करे असां धर्म मटींदासीं, सभु त पंहिंजो धर्म न मटाईंदा। त असां सभिनी सां ॻाल्हायूं ऐं सभिनी हिंदुनि सां ॻाल्हायूं। ऐं हिकु ॿी ॻाल्हि आहे कि असां दरिया शाह खां पुछूं त दरिया शाह जी सलाह खां सवाइ कोई बि कमु कंदासीं ऐं जे दरिया शाह नाराज़ थियो त पोइ त तव्हांखे ख़बर आहे त छा थी सघंदो। छा उन ॾींहंनि में सिंधू नदीअ जे आसपास जो हूंदो हो ऐं दरिया खे पूॼियो वेंदो हो। त ॿोॾि वग़ैरह ईंदी त हिननि उनखे इनडायरेक्टली चयो कि जेकॾहिं दरिया शाह नाराज़ थियो त पोइ मुल्क में छा थींदो उहो तव्हां सोचे न सघंदव। त असांखे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। काज़ी ऐं मौलवी मोहलत ॾियण जे फेवर में न हुया, न पिया चाहिनि। पर अहे वज़ीर चयो कि 3 ॾींहंनि जी आहे मोहलत ॾियो। त मिल्क शाह इन्हनि खे पंचनि खे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी। त चयईं ठीकु आहे, 3 ॾींहंनि खां पोइ तव्हां अची मूंखे ॿुधाइजो त पोइ तव्हां इस्लाम अची क़बूल कजो। त मुखी ऐं पंच उतां हलिया विया। मूंखे पंच सोचणु लॻा कि हाणे कजे छा, 3 ॾींहं त मिलिया आहिनि, कयूं छा। त हिननि फ़ैसिलो कयो पाण में सलाह करे
कि सभिनी हिंदुनि खे दरियाशाह ते कठो कयूं था। त हिकिड़ो ऐलान थियो, पड़ो घुमायो वियो, सभई हिंदू दरियाशाह ते सुबुह जो ॿार बच्चा ज़ालूं मर्द ॿुढा सभई हिंदू दरियाशाह ते असां कठा थींदासीं ऐं दरियाशाह खां असां रस्तो घुरंदासीं। उन जी सलाह वठंदासीं कि हिननि हालतुनि में असांखे छा करणु खपे। ऐं मूंखे चयो त भॻवानु कृष्ण गीता में चयो आहे, जॾहिं जॾहिं धर्म ते संकट ईंदो त मां ईंदुसि। त इहो सोचे असां हली करे वरी ॾिसूं था। त सभई दरियाशाह ते कठा थी विया, ॿार बि ज़ालूं ॿुढा सभु दरियाशाह ते पहुची विया। जोत ॿारी वई ऐं मंत्रनि जो उचारण शुरू थी वियो, आराधना शुरू थी वई। दरियाशाह खे इलाज करणु लॻा कि असांजी हीअ हालत आहे, असां धर्म संकट में आहे, असांखे बचायो, असांखे ॿुधायो असां छा कयूं। त मस्ती वधंदी वई, दरिया में छोलियूं बि वधंदियूं वयूं, ॿार बि एॾो मस्ती में आया, सभई बुख उञ सभिनी खां विसरी वई, सभु भॼन कीर्तन में मस्तु थी विया। 2 ॾींहं गुज़री विया, कुझु कान थियो, पाणीअ में छोलियूं वधंदियूं पई वञनि। 3 ॾींहं शाम जो तमामु ज़बरदस्त पाणीअ में उछाल आयो ऐं आसमान में बि गजगोड़ थी ऐं उन गजगोड़ सां आकाशवाणी थी कि मां अचां थो, नसरपुर में 8 ॾींहंनि खां पोइ रतन राय जी पत्नी देवकीअ जे कोख मां जनमु वठंदुसि। तव्हां वञी बादशाह खे ॿुधायो ऐं उन खां 5 ॾींहं मां बादशाह सां अची गॾिजंदुसि। तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी चिंता करण जी ज़रूरत न आहे, मां तव्हांजे लाइ अचां थो। ऐं बादशाह खे ॿुधाइजो कि उन ॿार जो नालो उदयचंद हूंदो। इहा आकाशवाणी सॼे ठठे में ॿुधण में आई। पंच हिंदू सभई उतां हलिया विया, ॾाढा ख़ुशि थिया, भई ठीकु आहे, असांजो गुरु असांखे बचाइण जे लाइ अचे थो। इहा आकाशवाणी जॾहिं मुस्लमाननि ॿुधी, मिल्क शाह बि ॿुधी त वज़ीरनि ॿियनि बि ॿुधी, त उन्हनि जी त निंड उॾामी वई कि भई जे ईअं थींदो त उन्हनि खे सम्झ में न पियो अचे, थींदो अलाए छा थींदो। त जीअं ई 3 ॾींहं पूरा थिया त मिल्क शाह हिननि खे घुरायो, मूंखे ऐं पंचनि खे वरी घुरायो, सभई आया त चयो भई तव्हांजा 3 ॾींहं पूरा थिया आहिनि, हाणे तव्हां इस्लाम क़बूल कयो। त मूंखे ॿुधायो भई हीअं आकाशवाणी थी आहे ऐं असांजो गुरु, असांजो मुर्शिद नसरपुर में 8 ॾींहंनि खां पोइ रतन राय जे घर देवकीअ जे कुख मां जनमु वठंदो ऐं 5 ॾींहं तव्हां सां अची गॾिजंदो। ऐं जॾहिं अची तव्हां सां गॾिजंदो त पोइ उन में जेको फ़ैसिलो थींदो त तॾहिं उहो कंदासीं। ऐं मूंखे इहो बि चयो भई तव्हां बि ॾिसो न, तव्हां पंहिंजे मुर्शिद जे की सलाह खां सवाइ कोई कुझु थोरी कंदा आहियो, त असां उन जो इंतज़ारु कंदासीं। त उते ई पोइ दरबार में ॿियनि जो जे काज़ी वग़ैरह जेके हुआ न, उहे ख़िलाफ़ु हुआ कि हिननि खे काई बि मोहलत ॾियणु न खपे। पोइ उते अयो वज़ीर हुयो हिन जो मेन। त उन चयो हाली जा 8 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे, 8 ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी कि हिननि जे मुर्शिद जो जनमु थिए थो या नथो थिए, उन खां पोइ ॾिसंदासीं। त इन में पोइ फ़ैसिलो मिल्क शाह इहो ई कयो कि तव्हांखे 8 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी थी वञे ऐं 8 ॾींहंनि खां पोइ अचिजो। त सभई हिंदू हलिया विया। पर मिल्क शाह जे दिमाग़ में घुमंदो रहियो। हिंदुनि जे वञण खां पोइ ऐं वज़ीर बि चयो भई जे हिननि जो मुर्शिद पैदा बि थिए थो त 5 ॾींहंनि जो ॿारु तव्हांखे छा अची सम्झाईंदो, वग़ैरह वग़ैरह इहे ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। ठीकु 8 ॾींहंनि खां पोइ जीअं आकाशवाणी थी हुई, नसरपुर में रतन राय जी पत्नी देवकीअ 3 पुट खे जनमु ॾिनो। उहो ॾींहुं थारूअ जो ॾींहुं हुयो, चेटी चंड हुयो। शाम जो तमामु अलॻि माहौल ठही वियो, आसमान अलॻि क़िस्म जो हुयो सभु। ऐं इहो सभु ॾिसी करे
माण्हुनि खे लॻो त कुझु ख़ासि थियण वारो आहे। गांयुनि जे मोटण जे वक़्तु शाम जो गांयूं वेंदियूं हुयूं चारो चढ़ण ईंदियूं 4, साढे 4, 5 बजे, त उन वक़्तु हुन ॿार खे जनमु ॾिनो। हुनजा 2 पुट पहिरीं हुया, हीउ 3 पुटु। त आकाश जो जेको माहौल हुयो, जेको नज़ारो हुयो, उहो ठठे में नज़र आयो। ऐं ठठे में हिननि खे लॻो कि जीअं आकाशवाणी थी आहे तीअं ज़रूरु असांजो गुरु जनमु वठंदो। त लाल जो जनमु थियो। देवकीअ उनखे खीर पीआरण जी कोशिशि कई त उहो पीए कान पियो। ॿारु ॾाढो सुहिणो, खीर न पियो पीए। इहा ॻाल्हि सॼे ॻोठ में फैलिजी वई कि देवकीअ जो ॿारु त ॾाढो ई सुहिणो आहे, पर हुन जी मुश्किल इहा आहे कि हू थञ वठे ई कान थो। ॾाढा ई सभई घबराइनि पिया, भई अलाए छा थींदो। देवकीअ काफ़ी कोशिशि करे हुन ॿार जो वात खोलियो। जॾहिं वात खोले ऐं ॾिठई अंदरि हिनखे दरिया वहंदो नज़र आयो। उन में जीव जंतु बि नज़र आया ऐं मच्छीअ ते सवार हिकु ॿुढो अछी ॾाढ़ीअ वारो बुज़ुर्ग नज़र आयो ऐं वात बंदि थी वियो। इहा ॻाल्हि देवकीअ पंहिंजे मुड़ुस रतन राय खे ॿुधाई त रतन राय ब्राह्मण वटि वियो। ब्राह्मण खे वञी इहा सॼी ॻाल्हि ॿुधाई, भई हीअं थियो आहे। त ब्राह्मण चयो लॻे थो हिन ॿार जो को लाॻापो दरिया सां आहे, त तव्हां ईअं कयो, दरिया जे पाणीअ जी इनखे थोरी बूंदियूं चटायोसि, ॾात ॾियो। त रतन राय उहो ई कयो। पाणी जी ॾात ॿार खे ॾिनी वई ऐं पोइ ॿार थञ वठणु शुरू कई। इहा ॻाल्हि बि ॻोठ में फैलिजी वई ऐं माण्हू ॾाढा ख़ुशि थिया। ॿार जी सूरत में कशिश अलॻि क़िस्म जी हुई, रूहानी सूरत हुई। तमामु ई माण्हू इनखे ॿार खे ॾिसणु अचणु लॻा, परियां परियां माण्हू अची हिनखे ॾिसणु लॻा। ऐं इहा अहसासु कि उदयचंद जो जनमु थियो आहे, इहो ठठे में हिंदुनि खे बि थी वियो हो। 5 ॾींहंनि ताईं ॿार खे सभई ॾिसणु अचणु लॻा। 6 ॾींहुं ब्राह्मण वेद उचारण पूरी विधीअ सां छठी ठाही ऐं छठी ठाहे हिन ॿार जो नालो उदयचंद रखियो। त जीअं ई 8 ॾींहं पूरा थिया त मिक्शाह मुखीअ पंचनि खे घुरायो, भई तव्हांजा 8 ॾींहं पूरा थिया आहिनि, तव्हां इस्लाम क़बूल कयो। त मुखीअ चयो कि असांजे मुर्शिद जो गुरूअ जो जनमु थी चुको आहे नसरपुर में। ऐं जीअं आकाशवाणी थी त 5 ॾींहं तव्हां सां अची गॾिजंदो ऐं 5 ॾींहं गॾिजण खां पोइ जेको फ़ैसिलो थींदो उन हिसाब सां कंदासीं, असांखे मंज़ूरु आहे। त इन ते वरी हुन हे वज़ीर चयो कि 5 ॾींहंनि जो ॿारु छा अची तव्हांखे सम्झाईंदो, उन में कहिड़ो। त मुखीअ चयो असांखे पूरो भरोसो आहे पंहिंजे मुर्शिद ते, गुरूअ ते। जे उन्हनि चयो आहे 5 ॾींहंनि में अची ऐं तव्हांखे सम्झाईंदा, ॻाल्हाईंदा, त उहे ॻाल्हाईंदा। तव्हां कंहिंखे वञी मोकिलियो, नसरपुर वञी दरियाफ़्त करे ऐं कयो, पंहिंजी तसली कयो कि असांजो मुर्शिद तव्हांखे सम्झाइण जे क़ाबिल आहे या न आहे। त इहो त जाइज़ ई आहे, इन ते कोई नथो करे सघे। त पोइ हिन मिक्शाह चयो भई ठीकु आहे, अहे खे चयईं त तूं नसरपुर वञ ऐं पाण वञी तसली करे अचु ऐं थी सघे थो तूं ॿार खे मूं वटि वठी अचे। त अहे चयो मां हफ़्ते जे अंदरि ॿार खे तव्हां वटि पेश कंदुसि। त हितां मुखी ऐं पंच बादशाह खां मोकिलाए हलिया विया। उन्हनि जे वञण खां पोइ उहा ई अहे वज़ीर उहा ई वरी ॻाल्हि कई कि भई 5 ॾींहंनि जो ॿारु तव्हांखे छा सम्झाईंदो, कीअं कंदो। त बादशाह चयो भई तूं वञ, तूं पंहिंजी तसली करे अचु न। त अहे वज़ीर चयो कि मां ख्वाजा खिजिर वटि वेंदुसि। ख्वाजा खिजिर दरिया, ही मुस्लमान जेके आहिनि, जेके सुन्नी आहिनि पुरियां
पर्शिया जा के उहे बि दरिया खे पूॼींदा आहिनि, उहे ख्वाजा खिज़िर चवंदा आहिनि। त इहे चयो मां ख्वाजा खिज़िर वटि वेंदुसि, वञी वेहंदुसि, मां उन्हनि खां पुछंदुसि ऐं मूंखे मन में ख़बर पइजी वेंदी कि हिननि जे मुर्शिद जो जनमु थियो आहे या न थियो आहे। त इहो चई बादशाह चयो भई ठीकु आहे। त अयो वज़ीर हलियो वियो ऐं वञी दरिया जे किनारे राति जो वञी वेठो। राति जो वेही ऐं ॿाराइणु लॻो। ख्वाजा खिज़िर मूंखे ॿुधायो हिंदुनि जे मुर्शिद जो जनमु थियो आहे या न थियो आहे कंहिं हिंदुअ जे घर। कोई बि हिनखे जवाबु न आयो। सॼी राति ॿाराईंदो रहियो, पर सुबुह जो पाणीअ मां आवाज़ु आयो, हा हिंदुनि जे मुर्शिद जो जनमु थियो आहे ऐं मां तो वटि अचां थो। इहो ॿुधी त ही घबराइजी वियो ऐं पोइ ॾिठईं त हिकिड़ो फ़रिश्तो पाणीअ मां निकिरी हिन वटि अचे थो। वरी ॾिठईं त उहो घोड़े ते सुवारु आहे, त उहो हिन जे पासे अचे थो। जॾहिं लाल साईं हिन जे भरिसां पहुता पहिरीं त गश खाई किरी पियो। उन खां पोइ लाल साईं हिन ते थोरी दया दृष्टि विधी त होश आयो ऐं उन खां पोइ साराह करणु लॻो कि तव्हां ई सभिनी जा मालिक आहियो, तव्हां ई बचाइण वारा आहियो, तव्हां ई सभु कुझु आहियो, तव्हां ई ख्वाजा खिज़िर तव्हां आहियो, वरुण देव बि तव्हां आहियो, तव्हां ई सभु कुझु आहियो। त लाल साईं हिन खां पुछो भई सॼी राति तो तूं वेठे हुए छाजे लाइ वेठे? त हिन पुछो, ॿुधायो त मां त तव्हांजो दर्शन करणु आयुसि, हीअ मस्को लॻाइण जी कोशिशि। ऐं मां ॼाणणु पियो चाहियां की मुर्शिद जो हिंदुनि जो जनमु थियो आहे या न थियो आहे, पर तव्हां इहा त ॻाल्हि ॿुधायो आहियो केरु, तव्हां केरु आहियो? लाल साईं चयो मां उॾेरो लाल आहियां, मां अमरलाल आहियां, मां वरुण देव आहियां, नदियुनि जो मालिक। तव्हां मूंखे जलपति चई सघो था। इहो चई ऐं लाल साईं जल में समाइजी विया। अयो हिकदमि उथियो, भॼो, डुकंदो डुकंदो मिक्शा वटि आयो ऐं मिक्शा खे अची साली ॻाल्हि ॿुधाईं भई राति जो मां हीअं वेठो हुयसि ऐं सुबुह जो हीअं ई थियो। त मिक्शा बि घबरायो त हिनखे चयईंसि पोइ हाणे तूं जल्दी निकिर ऐं तूं वञी ऐं हुन ॿार खे कीअं बि करे तूं वठी अचु, मां चाहियां थो त ॿार खे तूं हिते वठी अचु। मुंहिंजो टाइम त पूरो थियो आहे, पर मुंहिंजा 32 थिया आहिनि। त इन खे पोइ वरी मां कंटिन्यू कंदुसि अधु कलाक में करे। ऐं मूंखे हिकु ॿी ॻाल्हि चवणी आहे, जीअं मां पंहिंजे लाइ चयो शुरूआति में कि मूंखे लाल साईं जे बारे में हीअ सभु जेकी मां तव्हांखे चयो बिल्कुलु ॼाण कान हुई, यानी मे बि 8-10 महीना पहिरीं पोएं साल दिसंबर नवंबर में। ऐं मूंखे लॻे थो असांजे मोस्टली सिंधियुनि खे ॼाण न आहे कि हुननि जो जीवन कीअं हुयो ऐं छा हुननि कयो ऐं कीअं कयो ऐं केतिरी उमिरि में उन्हनि समाधि हीअ दुनिया छॾी, शरीर छॾे विया। त ज़रूरी आहे असांखे ॼाण हुजणु खपे ऐं असां तमामु ख़ुशकिस्मत एक्चुअली आहियूं। कॾहिं कॾहिं मूंखे इहो लॻंदो आहे कि जॾहिं असांजी रक्षा तॾहिं थी हुई त पार्टीशन जे टाइम ते बि जेकॾहिं असां हिंदू कुझु अहिड़ो कयूं आहे त शायदि कुझु अलॻि हुजे हा। एनीवे मां इन खे पोइ ॿिए संडे वरी कंटिन्यू कंदुसि। त 2-4 मिंट मां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मूंखे ॿुधो। रिकी आत्मारामणी जी थैंक यू सो मच। राजीव चंदीमामा जी थैंक यू, तव्हां त घणो ई कुझु करे रहिया आहियो, तव्हांजे करे ही प्रोग्राम। महेश जी थैंक्स अ लॉट। विमला हसनाणी थैंक्स फॉर योर ब्लेसिंग्स। नम्रता तनवानी थैंक यू सो मच। बताई वॉचिंग मी। विद्या थैंक्स अ लॉट फॉर वॉचिंग मी। विमला जी, विद्या, राजीव चंदीमामी, कविता जी थैंक यू सो मच। तमामु तारीफ़ कयो था, थैंक यू। भगवान जी कृपा एक्चुअली
सची ॻाल्हि जेका आहे कि मुंहिंजे मन में रहंदो आहे कि मां इन क़ाबिल न आहियां जेकी मां अॼु करे रहियो आहियां। मालिक जी महिर आहे कि मां कुझु करे सघां थो। मुंहिंजी धीअ सीमा बि नज़र आई, ॾिसनि था सभई। पूजा बि आहे। थैंक यू पूजा फॉर वॉचिंग मी। त मां इहो चवां पियो कि मूंखे पाण ते हैरानी थींदी आहे एक्चुअली। विमला जे वञण खां पोइ मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो नओं अध्याय शुरू थियो आहे ऐं उन जे पुठियां मूंखे ईअं लॻंदो आहे कि मालिक जी महिर, विमला जी ताक़त आहे। त तंहिंजे करे ही सभु 8 किताब छपिया आहिनि। मां एतिरो सभु कयां थो, मां कॾहिं ज़िंदगीअ में न सोचियो। मुंहिंजा जेके ऑफिस कुलीग्स वग़ैरह आहिनि त उहे चवंदा आहिनि त हीअ त असां सोचे ई नथा सघूं त बंसी ही करे छा वेठो। ख़ैर उहा ई मालिक जी महिर खां सवाइ न थींदो आहे ऐं झूलेलाल जी कृपा जे करे ई मां झूलेलाल ते किताबु लिखी सघियो आहियां ऐं छपिजी ईंदो ऐं उन ते मां हीअ बेस करे तव्हां सां पंहिंजा वीचार झूलेलाल जे ज़िंदगीअ जे बारे में रखंदुसि। थैंक यू सो मच। थैंक यू ऑल। थैंक यू सो मच। भीषम जी थैंक यू सो मच। तव्हां हींअर नज़र आया। पहिरीं मां ही नाला एक्चुअली मूंखे परियां नज़र न ईंदो आहे, बायफोकल वठंदुसि पोइ ईज़ी थी वेंदो। थैंक यू ऑल। गॾजंदासीं वरी नेक्स्ट संडे सेम टाइम। थैंक यू।